अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। कला खेतर में असां अवां जी मुलाक़ात कराईंदा आहियूं उन्हनि शख़्सियतुनि सां जिन पंहिंजे वतन जे लाइ, जिन पंहिंजे देश लाइ, जिन पंहिंजे मुल्क जे लाइ तमामु घणो कमु कयो आहे। के शाइर हूंदा आहिनि, के लेखक हूंदा आहिनि, के तहक़ीक़दान हूंदा आहिनि जिन सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदा आहियूं ऐं उन्हनि जे फ़न फ़िकुर मां तव्हां बि यकीनन लाभ माणींदा आहियो। अॼु जेका महिमान शख़्सियत कला खेतर जी महिमान आहे उन सिंधी अदब में तमामु घणो कमु कयो आहे ऐं ख़ासि तौर ते शाह लतीफ़ जी शाइरीअ जो जदीद अभ्यास बि उन्हनि कयो आहे ऐं उन हवाले सां उन्हनि जो हिकिड़ो किताब बि आयल आहे ऐं शाह लतीफ़ जी शाइरीअ जे हवाले सां जमालियात ते उन्हनि PhD बि कई आहे। फ़िक्र तसुफ़ ते उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। सिंध जो नाले वारो शाइर बि आहे, लेखक बि आहे, पाण तमामु घणो कमु कयो अथऊं, तहक़ीक़ी बि। साईं सां तव्हांजी मुलाक़ात करण खां पहिरियां उन्हनि जे किताबनि जो तारुफ़ तव्हां सां करायां। हिकिड़ो किताब जेको मुंहिंजे हथ में आहे उनजो नालो आहे शाह लतीफ़ जी शाइरीअ जो जदीद अभ्यास। डॉक्टर शेर मेहराणी साहिब जो ही किताबु आहे ऐं यकीनन मां सम्झी विया आहियो त डॉक्टर शेर मेहराणी असांजो अॼु महिमान आहे। इन खां अलावा हिकिड़ो ॿियो किताबु आहे जंहिंजो नालो आहे जमालियात तनक़ीदी जाइज़ो, जेको पिणु डॉक्टर शेर मेहराणी साहिब लिखियो आहे। ऐं इन खां अलावा हिकिड़ो ॿियो किताबु साईं जन जो आहे ऐं 3 किताब अञा अचण वारा पिया आहिनि। असां भली कार कयूं था पंहिंजे मोज़िज़ महिमान डॉक्टर शेर मेहराणी साहिब। वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ाए असांजे प्रोग्राम में आयो। यकीनन तव्हांजो वक़्तु ॾाढो काराइतो आहे ऐं मसरूफ़ ज़िंदगी आहे तव्हांजी, पर पोइ बि तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। तमामु घणा किताब तव्हां लिखिया आहिनि, सिंधी अदब ते वॾो तव्हांजो अहसान। असांजे प्रोग्राम में तव्हां आयो, तव्हांजो वॾो थोरो इहो बि थियो। पर डॉक्टर शेर मेहराणी ज़ाती ज़िंदगी में छा आहे, उनजी ज़ाती लाइफ छा आहे, पहिरियां इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं, उन खां पोइ वरी तव्हांजे फ़न फ़िकुर ते अचूं था। महिरबानी इरशाद भाउ, आउं कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में उस्तादु आहियां। पढ़णु पढ़ाइणु इहो ई पंहिंजी किरत आहे, सही धंधो इहो ई आहे। उनखां अलावा लिखणु ऐं बसि लिखणु पढ़णु ऐं पढ़ाइणु पंहिंजी ज़िंदगी जा जेके आहिनि, ईअं सम्झो त सॼी ज़िंदगी जो तांजी पेटो इहो ई आहे। सही सही त पढ़णो आहे, पढ़ाइणो आहे ऐं लिखणो आहे। इन खां पहिरियां कीअं आगाज़ थियो लिखणु पढ़ण जो, शौक़ु कीअं थियो, कीअं इन पासे आयो? ॿिया शोबा तमामु घणा हुया, लिखणु पढ़ण वारो शोबो छो? हा, इहो ॾाढो बुनियादी सुवालु आहे। त मुंहिंजी पैदाइश आहे ॻोठ हदी ख़ान राजपर, 1 मार्च 80। ॻोठ आहे अहिड़ो ॻोठ जेको अञा ताईं तव्हांखे ॻोठ ई नज़र ईंदो, टाउन नज़र कोन ईंदो। अच्छा। बिजली जेका 24 कलाकनि मां शायदि 2 कलाक अचे, 22 कलाक अॼु बि कान्हे। साॻी सूरत हाल आहे। सही। त उते जनमु थियो ऐं उतां ई जेको आहे उतां जे प्राइमरी स्कूल में पढ़ी करे, बल्कि मूंखे यादि आहे त असांजे वेहण जे लाइ जेके नंढा हूंदासीं, बेंचूं कोन हूंदियूं, ऐं दरी में वेही पढ़ंदो हुयुसि। जेका बगल दरी हूंदी, दरी बंदि कोन थींदी, उन दरी जे पासे सां वेही करे ऐं उते सुकून महसूसु कंदो, छो जो हवा उतां ईंदी पई ऐं सुकून महसूसु कंदो, उते वेही करे ऐं पढ़ियोसि। ऐं उनखां पोइ मिडिल में पढ़ियासीं त ॿियूं शयूं त पंहिंजी जाइ ते, पर शाह साईं जा बैत त अलाए जे छो वणंदा हुया। ॿियूं शयूं त वणनि थियूं, पर जीअं चवंदा आहिनि न त हर्ष जो हुस्न आहे, ॿोली जो हुस्न शाइरी आहे। बिल्कुलु इहो बसि पढ़ंदो सुठी लॻंदी, बग़ैर कर सम्झ जे। सम्झण या मानवियत त परे आहे, पर ईअं उन्हनि जो जेको इहा निज़ाम आहे न, पंहिंजो वोकल निज़ाम, आवाज़नि जो निज़ाम, उहो ॿुधण में वणंदो हुयो। जीअं चवंदा आहिनि न त कन रस, त इहा जेका कन रस हुई उन्हनि शेरनि जी, लफ़्ज़नि जी, उहा सुठी लॻंदी, सुहिणी लॻंदी। हालांकि ॾुखियो कमु आहे, नंढपण में वरी शाह लतीफ़ जी शाइरीअ ते बसि चवंदा वॾनि खे पढ़ण में न ईंदी आहे सही माना में बियॉन्ड द मीनिंग्स, पर हुननि जो जेको उचार हुयो, आवाज़ हुयो, उहे लफ़्ज़ वणंदा हुया। पोइ मैट्रिक में जॾहिं आयुसि त असांजे ई ॻोठ में हिकिड़ी लाइब्रेरी में वञण बि इतफ़ाक़ हुयो। ऐं उतां गुज़रियुसि पियो त कंहिंखां पुछियो हीउ छाजो कमिरो आहे, अक्सर बंदि हूंदो आहे, कॾहिं कॾहिं खुलियल बि हूंदो आहे। कंहिं दोस्त ॿुधायो त हीअ लाइब्रेरी आहे। लाइब्रेरी में छा आहे, भई किताब आहिनि, किताब पढ़णु ॾींदा आहिनि, चई वञो तव्हां। वियासीं सिंधु लाइब्रेरी, साईं शाहनवाज़ राजपर असांजे ॻोठ जो सुठो सुलझियल पढ़ियल लिखियल माण्हू ऐं पॉलिटिकल एक्टिविस्ट बि रहियो आहे, उन उहा लाइब्रेरी क़ाइमु कई। सही। त वियुसि त किताब जाम पिया हुया, कुझु उते पढ़िया, उन्हनि खां पुछियुमि त खणी वञी सघां थो, त हुननि चयो भले नालो लिखाए तव्हां खणी वञी सघो था। मूंखे यादि आहे त शुरूआती किताब मूं शेख अयाज़ जी शाइरी ऐं नजम अब्बासी जूं कहाणियूं, इहे किताब 2 मूं जेका सुठा खयां पढ़ण जे लाइ। हफ़्ते खनि अॻे उहे पढ़ी करे मोटाए ॾिना, वरी ॿिया किताब खयां। त इहो मैट्रिक जो ज़मानो हुयो ऐं पढ़णु लिखण ॾांहुं ईअं मुंहिंजो जेको आहे सो हिकिड़ी उनसियत, हिकिड़ो प्यारु ऐं पंहिंजा जेका पढ़ण सां जेका हिकिड़ी वाबस्ता थी, उहा इन दौर में ई थी।
उन खां पोइ जॾहिं इंटर में आयुसि त ईअं सम्झो त ॿिज शाइरी जो ॼण त शेख आयाज़ जो तुफ़ैल ज़हन में पोखिजी चुको हुयो त पोइ वरी लिखण जे लाइ साहस पैदा थियो त थोरी घणी जेका शाइरी लिखण बि शुरू कई। उते ई असांजो उस्तादु आहे प्रोफेसर आहे दोस्त मोहम्मद राजपर, जेके कचा फिका लफ़्ज़ लिखिया उनखे ॾेखारिया। सही। हुन चयो सुठो था लिखो ऐं कंटिन्यू कयो, लिखंदा रहो, तव्हां लिखी सघो था। त पोइ लिखणु पढ़णु जारी रहियो ऐं पोइ वरी BSc बाटनी में दाख़िला वरिती शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में। सही। उते वरी हिकिड़ो नओं जहान मिलियो। उते शौकत नूनारी वारा तॾहिं उते पढ़ंदा हुया, इहे सीनियर्स हुया, असां नवां वियासीं त उते अदबी संगत जूं गॾिजाणियूं थींदियूं ऐं हिकिड़ो जेको आहे सो पम्फलेट टाइप हो, हिकिड़ो ईअं सम्झो मैगज़ीन कढंदा हुया। उन ते हुनजा पंहिंजा गज़ल हूंदा हुया, कुझु कंहिंजो तारीफ़ हूंदो हुयो, वॾो हिकिड़ो पम्फलेट टाइप हूंदो, उहो नोटिस बोर्ड ते लॻो पियो हूंदो। उते हुननि जी शाइरी ॾिसी मूंखे सुठो लॻंदो भई हिते ऐं ख़्वाहिश थींदी त मुंहिंजो बि शेर हिते लिखिजे। बिल्कुलु। त ऐं पुछा कई त भई हीउ कहिड़ो अदबी सिलसिलो आहे? चवंदा सचल चेयर में हिते हफ़्तेवार गॾिजाणी थींदी आहे। पोइ ईअं बसि टाइम जी ख़बर पई त आउं हलियो वियुसि। मूंखे यादि आहे पहिरीं गॾिजाणी में मूं तनवीर अब्बासी उते ॾिठो हुयो। तनवीर साहिबु हुते बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजी मुलाक़ात उते ई उन गॾिजाणी में ई थी। मुख़्तार मलिक बि ईंदो हुयो, ॿिया बि वॾा वॾा राइटर उते ई जेका सो उन्हनि खे ॾिठोसीं ॿुधोसीं। ताजल बेवस तॾहिं डायरेक्टरशिप जे कंहिं हिसाब किताब में उते ईंदो हुयो ऐं गॾिजाणी में विहंदो हुयो। त उन्हनि जे साम्हूं मूं पंहिंजो हिकिड़ो गज़ल पढ़ियो हुयो त सुठी तारीफ़ थी, चऊं लिखो। बल्कि कुझु ई ॾींहंनि में अदबी संगत जूं चूंडूं थियणियूं हुयूं, जेके हाणे जेको हले पियो इहो ई सिलसिलो तॾहिं हुयो। त मूंखे चयूं तव्हांखे असां अदबी संगत में आणियूं था ऐं तव्हांखे ख़ज़ानची जो उहिदो था ॾियूं। मूं चयो ख़ज़ानची खे ॾिनऊं कुझु कोन, पर उहिदो ज़रूरु ॾिनऊं। त हीअ तव्हां अदबी संगत शाह लतीफ़ जेका यूनिवर्सिटी आहे उनजी शाख जा ख़ज़ानची आहियो, शौकत नूनारी वारनि हे हो। त उतां हिकिड़ो सिलसिलो जुड़ी निकितो अदब सां अटैचमेंट जो। BSc पास कयमि ऐं अॻिते कंटिन्यू न करे सघियुसि पढ़ाई उते ऐं नौकिरी मिली वई एयरफोर्स में। नौकिरी सांगे हिते कराची हलिया वियुसि। इहो आहे तक़रीबन 2000 जो दौरु। एयरफोर्स में हा, एयरफोर्स में पोइ घणो अरसो ऐं तक़रीबन 13-14 साल एयरफोर्स में रहियुसि। त उते नौकिरी हुई टेलीफोन ऑपरेटर जी। फ़ौजी वारो माहौल हिकिड़े शाइर जे लाइ त ईअं सम्झो त अजीब ई माहौल हो, जहिड़ी तबियत हुई ओहिड़ो माहौल कोन हुयो। पर बावजूदि हिन जे त उहो जेका ज़िमेवारी रखी वई मूं ते उहा चङी तरह पूरी कई जेसीं ताईं करे सघियुसि। उन खां पोइ मास्टर्स सिंधी में कई प्राइवेट। शौक़ु थियो हिते ई बसि। जीअं हिते कराची पहुतुसि त छाकाणि त इहो अदबी माहौल जी हिकिड़ा उणतण ज़हन में जनरेट थी चुकी हुई। त हिते अचण सां उन खां पहिरियां उते सोजरे में लिखंदासीं, जीअं तव्हां चयो पियो ताज साहिबु छापींदो कोन हुयो, वाक़ई न छापींदो हुयो। बिल्कुलु थियो छा अजीब हिकिड़ो वाक़ियो आहे। त तॾहिं उन्हनि ई ॾींहंनि में हिकिड़ो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर तां अदबी प्रोग्राम हलंदो हुयो। मूं हुन में हिकिड़ो गज़ल मोकिलियो। मुख़्तार मलिक शायदि ॿुधो पए, अदल सुमरे पढ़ियो पए, उहो गॾिजी वेही पढ़ंदा हुया। अदबी संगत जे नाले सां हुननि जो त उहो उन प्रोग्राम में जेका सो मुंहिंजो गज़ल पढ़ियाऊं ऐं तारीफ़ कयूं, वाह वाह सुठो गज़ल। त मूं उहो गज़ल मोकिलियो सोजरे खे, सोजरे उहो गज़ल कोन छापियो। त ॿिए दफ़े मूं ख़त लिखियो त भई अदबी संगत में पढ़ियल गज़ल आहे, मुख़्तार मलिक ऐं अदल सुमरे जी उनजी तारीफ़ कई आहे, उहो गज़ल बि सोजरे में नथो छपिजे त बाक़ी सोजरे जो मयार कहिड़ो आहे। त ताज साहिब जी वरी इहा आदत हूंदी, जेका शइ ईंदी जीअं जो तीअं छापींदो हुयो। त मुंहिंजे ख़त खे सलग ॾिनई त कहिड़ा मयार आहिनि ऐं लिखियईं त जेका सो जीअं ख़त मूं लिखियो इहो जीअं जो तीअं छापे। हेठां हुनजे जवाबु लिखियईं त हिकु पासां ई तारीफ़ ते माण्हू केसीं ताईं तगी सघे थो। त इहो उतां जो बिल्कुलु बिल्कुलु इहो जवाबु बि आयो। ऐं उन खां पोइ हिते जॾहिं आयुसि त वियुसि मिलणु त भई हाणे उते आया आहियूं कराची, त हाणे सोजरे जी ऑफिस वञूं, साईं सां मिलूं। मिलियासीं त ॾाढे पाबोह में मिलियो, जहिड़ो त उहो आहे ई कोन, जहिड़ो सख़्तु उते पढ़ंदा हुआसीं सोजरे में ओहिड़ो सख़्तु कोन्हे को। मखण माण्हू आहे, ॾाढो बहितरीनु कलाकार। हा बिल्कुलु ख़ुशि त माण्हू ऐं तमामु घणो पढ़ियल लिखियल माण्हू। जॾहिं इल्म ते ॻाल्हाए त जेकर वेही ॿुधिजे। पोइ इहे उन सां कचहरियूं रहियूं। पोइ त ऑफिस जहिड़ो कर मुंहिंजे हवाले करे छॾींदो, बाबा इहे किताब थी हाणे पढ़। ईअं कमु कोन हलंदो जीअं हलायो अथई, थोरो घणो पढ़ियो हाणे बाक़ाइदे पढ़। पोइ इहो पढ़ण सां ऐं लिखण सां हिकिड़ो नओं जेको ईअं सम्झो त रब्त जारी थी वियो ऐं लिखंदो रहियुसि। ऐं होॾां वरी MA मूं प्राइवेट करे वरिती 2005 में सिंधी अदब में।
छो जो सोचियो त हाणे जॾहिं ईअं सम्झो त सॼो ॾींहुं लिखणु पढ़णु आहे त भला अकेडमिक हवाले सां कुझु हिनखे सिरकाए वठिजे, सही ओॾांहुं कयो। ऐं इन जे विच में ई ताज साहिबु मूंखां हिकिड़ो तर्जुमो करायो नाविल तापसी, उर्दू जो नाविल हुयो इंडिया जो, त उहो तर्जुमो कराई। ऐं सोजरे माहवार सोजरे में तक़रीबन 24 या 25 किस्तूं छपियो 2 सालनि ताईं। त उहो उते हलंदो रहियो, अदबी पोरियो इन हवाले सां हलंदो रहियो। ऐं पोइ अॻिते वरी ताज साहिब बि हिमथ आयो त चई त हाणे तूं MA तुंहिंजी थी वई आहे, हाणे PhD कर सिंधी अदब में, तूं करे सघे। ताज साहिब तव्हांजी ज़िंदगी में बिल्कुलु तमामु वॾा मोड़ आहिनि, तमामु वॾा। शाह लतीफ़ जे हवाले सां जीमैन मुंघाणी शाह लतीफ़ जी तमामु वॾी पारखू आहे, शारे आहे, उन रहनुमाई कई आहे। ऐं अदब जे ॿियनि हवालनि सां ताज साहिब खे आऊं जेको आहे सो रूहानी उस्ताद सम्झंदो आहियां, बल्कि इन्हनि किताबुनि मां हिकिड़ो किताबु ताज साहिब जे ई जेको आहे सो डेडिकेट थियल आहे। ऐं हा बिल्कुलु पब्लिकेशन उनजी आहे, पब्लिकेशन में पाण ई गॾु आहियूंसि, पर इहो जो किताबु हिकिड़ो डेडिकेट ई ताज साहिब खे थियल आहे। त शुरूआती हवालनि सां जिन ईअं सम्झो माण्हुनि मुंहिंजी कैरियर काउंसलिंग कई आहे, जे शख़्सियत ठाही आहे, पहिरियों त उन लाइब्रेरी शाहनवाज़ साईं जी महिरबानी सां सिंधु लाइब्रेरी, ऐं ॿियो ताज बलोच साहिबु अदबी हवाले सां, लतीफ़ियात जे हवाले सां मैडम जीमैन मुंघाणी, ऐं यूनिवर्सिटी में आणण ऐं नवनि जेका फ़िक्री लाड़नि खां रोशनास कराइण वारो डॉक्टर गफूर मेमन साहिबु। हाणे तव्हांजा जेके बि सेल्फ इंट्रोडक्शन में तमामु घणियूं नयूं ॻाल्हियूं बि साम्हूं अची वियूं आहिनि, इन्हनि ते पाण ॻाल्हायूं था। वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साईअ जो। नाज़रीन, डॉक्टर शेर मेराणी असांजो नाले वारो मुहक़िक़ शाइर लेखक असांजो महिमान आहे। वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो कला खेतर। साईअ खां पोइ कला खेत्र में वरी अव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो नाले वारो मुहक़िक़ शाइर अदीब डॉक्टर शेर मेराणी असांजो महिमान आहे। डॉक्टर शेर मेराणीअ खां तमामु घणियूं कराइतियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, ऐं उन्हनि ॻाल्हियुनि मंझां वरी के नयूं ॻाल्हियूं बि निकितियूं आहिनि, ऐं कुझु नवां सवाल बि निकिता आहिनि। सोजरे जा तव्हां एडिटर बि रहियो उन खां पोइ? जी, सोजरे सां जीअं जो तालुक़ु जुड़ियो त ताज साहिबु चयो हाणे बसि हिते असां सां गॾिजी कमु कयो, ऐं शाइरी वग़ैरह ईंदी, ॿियूं लिखणियूं ईंदियूं, उन्हनि खे पाण ॾिसंदो, वरी मूंखे ॾींदो। हा बिल्कुलु, पोइ वरी मूंखे ॾींदो, वरी हुनजा प्रूफ ॾिसणा आहिनि, टेक्निकल शयूं आहिनि, उहे सॼियूं शयूं गॾिजी सॼी ताज साहिब सां ईअं सम्झो त हिकिड़ी नई ईअं सम्झो त हिकिड़ी अटैचमेंट थी, नओं सफ़र शुरू। डॉक्टर ताज जीअं सख़्तु हूंदो हुयो, ईअं तव्हां बि सख़्ती कई शाइरनि ते? न, सख़्ती कोन कईसीं, असल में थींदो छा हुयो त खरो ॿुधाए छॾींदो हुयो, उहो त खरो ॿुधाए ॾींदो, असां वरी खरो ॿुधाईंदा कोन हुआसीं। जेका शइ ॾिसूं था वज़न ॿाहिरि खां आउट आहे उहो बंदि ई कढी छॾींदासीं। पोइ शाइर जेको 14 या 15 बंदनि वारो गज़ल मोकिलींदो, उहो 5 या 6 बंदनि ते बदिलो हूंदो। कॾहिं कॾहिं वरी शाइर पोइ इहा शिकायत बि कंदा त असां जेको गज़ल उमाणियो आहे, जेका शाइरी मोकिली आहे, उनजो माना नक्शो ई चेंज थी वियो आहे, असांखे ख़बर ई न आहे त इहो असां मोकिलियो आहे या कंहिं ॿिए मोकिलियो आहे। असांजी शाइरी आहे असल में शुरू में मूंखे बि हिन ॻाल्हि ते थोरी जेका आहे मठियां वठंदी, त हाणे शइ मुंहिंजी आहे, उनखे एतिरो बिगाड़ियो थो वञे ॼण त मुंहिंजी लॻे ई कान थी। पर बाद में संजीदगी सां जॾहिं ॾिठो त उहा जेका तस्सीह हुई उहा दुरुस्त हुई, छाकाणि त हिकिड़ो शाइर जॾहिं लिखे थो, पंहिंजे फिलो में लिखे थो, कुझु शयूं हुनजे साम्हूं आहिनि, कुझु शयूं हुनजे साम्हूं नथियूं अचनि। जीअं अफ़लातून चरियो कोन हुयो जंहिं शाइरनि खे चयो त मुंहिंजी हिन मां निकिरी वञनि ख़्याली रियासत मां, हुनखे जॾहिं चयो न त पंहिंजी हिकिड़ी रियासत जो ढांचो ठाहे ॾे, त हुन हिकिड़ो ख़्याली रियासत जो ढांचो ठाहियो, शाइरनि खे गुलनि जा हार पाराए कढी छॾियो। भई छो कढी छॾियो? चई असल में छा आहे त हिननि खे पाण खे ख़बर न आहे हूंदी त छा था चवनि। देवताउनि खे जॾहिं कुझु चवाइणो हूंदो आहे त हिननि जो दिमाग़ मुअतिल करे छॾींदा आहिनि, उहो हिननि जे दिमाग़ में विझंदा आहिनि, हिननि जे वातां चवाए छॾींदा आहिनि, ऐं पोइ हिननि खे दिमाग़ मोटाए ॾिनो वेंदो आहे। ऐं इन सूरत में खेनि बि ख़बर कान्हे हूंदी त असां छा था चऊं। त ईअं ई शाइर खे वाक़ई लिखण वक़्तु कॾहिं कान्हे ख़बर पवंदी, नक़ाद ई हुनजो बहितरीन हिकिड़ो एनालाइज़ करे सघे थो, उहो ई हुनजी बहितरीन कथ करे सघे थो। जीअं हाणे मुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ी सिट मूं लिखी हुई, बल्कि गज़ल हुयो त हुअण उछले लकीर थी वञिजे, हुअण उछले लकीर थी वञिजे, दिलि चवे थी फ़क़ीर थी वञिजे, दिलि चवे थी फ़क़ीर थी वञिजे, हुअण उछले लकीर थी वञिजे। त मूं जॾहिं इहो गज़ल पढ़ियो सिंधी अदबी संगत में, त मुंहिंजो यकीन कयो त लिखण वक़्तु इन तरफ़ कोन हुयो ध्यानु त आऊं पंहिंजे वजूद जी नफ़ी करे लकीर में बदिलजां थो, माना फ़ना थो थियां,
ऐं जॾहिं हिकिड़े दोस्त उन ते ॻाल्हाईंदे नसीर सुमरे मूंखे नालो यादि थो अचे उन ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं मेडिकल साइंस में दिलि में वेव्स हूंदा आहिनि माना हयाती आहे ज़िंदगी आहे पर इहा जॾहिं लकीर में तब्दील थी वेंदी आहे माना नो एग्ज़िस्ट हाणे लाइफ कोन्हे का वजूद कोन्हे को ख़तमु हा फना थी विया आहिनि माना शाइर जो जेको आहे सो इन तरफ़ इशारो आहे ॼण तव्हां हुअणु उछले माना जेको मुंहिंजो पाण आहे हुजणु मां आहियां आई एग्ज़िस्ट उन खां इनकार करे ऐं हू जॾहिं इन हवाले सां वञी चए थो त ऐं आख़िर में चयो दिलि चए थी फ़क़ीर थी वञे माना ॼण त पंहिंजे वजूद खां उहो नफ़ी थो करे ऐं पंहिंजे हस्ती जी जेका आहे न हिकिड़ी तब्दीली थो चाहे त इहा जॾहिं हुन कई त मुंहिंजे लाइ हिकिड़ो नओं उत्साह हुयो त मुंहिंजे ज़हन में लिखण वक़्तु इहा का ॻाल्हि माण्हू लिखी छॾे थो त उन खां पोइ पाण खे एतबार बि न ईंदो त मां अहिड़ी सुठी शइ वाक़ई में लिखी आहे। अच्छा सोजरे जो ज़िक्र निकितो त हिन वक़्तु बि ॾाढो फुक़दान आहे मयारी रिसालनि जो ऐं कुझु ॿ चारि रिसाला निकिरंदा हुया उहे बि बंदि थी विया शाइर अदीब हाणे लिखनि त किथे लिखनि सोजरो ॾाढो सुठो रिसालो हुयो मयारी बि हुयो ऐं उते शाइरनि खे सिख्या बि ॾिनी वेंदी हुई हिकु तरीक़े सां उहो बंदि छो थियो सोजरे जो बंदि थियणु हिकिड़ो सानियो सम्झंदो आहियां सिंधी उनजो अफ़सोस असां सभिनी खे आहे बिल्कुलु हर आख़िरी सोजरे जो जेको मूं पर्चो ॾिठो हुन में त टाइटल ते प्रूफ जूं ग़लतियूं हुयूं उन खां पोइ मूं सम्झो त हाणे ई बंदि थी वेंदो हा शायदि बहरहाल इहो ॿिए उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं शदीद स्ट्रेस हुयो ऐं सोजरे जूं माली हालतूं ॾाढियूं ख़राबु थी वियूं हिन ई हुकूमत जेको आहे सो जेके पीरियडिकल्स हुया पेपर या पर्चा या मैगज़ीन उन्हनि जा इश्तिहार बंदि करे छॾिया इवन जेके रहतूं हुयूं उहे बि ॾियण खां इनकार कंदे हिकिड़े सर्कुलर कढियऊं त हिननि जा इश्तिहार बंदि हाणे इश्तिहारनि खां सवाइ को बि मैगज़ीन या अख़बार को बि इदारो नथो हली सघे ख़ासि तौरु मीडिया जो को बि इदारो इश्तिहार खां सवाइ नथो हली सघे छाकाणि तव्हांजो सोर्स उहो बंदि थी वञे त बाक़ी कीअं हलंदो प्रूफ इहे जेको आहे सो प्रेस जा ख़र्च आहिनि ॿिया मामला आहिनि कंपोज़िंग इहो माना हिकिड़ी सॼी हिकिड़ी ऑफिस जो सेटअप आहे उनजो तव्हां जेको आहे सो हिकिड़ो रिसोर्स बंदि करे छॾियो उहा यकीनन बंदि ई थियणी हुई ताज साहिबु हिकु ॿिनि पर्चनि में अपील कई कुझु इदारनि खे कुझु जेके वस वारा सनदी वारा पर को बि हूअं त हमदर्दियूं त घणेई मिलियूं आथतूं घणेई मिलियूं पर अमली कमु सवाइ ॿिनि या चइनि जे जेको बि मुनासिब कोन हुयो जेका ऑफर उन्हनि कई उन ते सोजरो न थिए निकिरी सघियो सोजरो न पिए थी सघे त उन जे करे ई जेको आहे सोजरो ईअं सम्झो त माली मुश्किलातुनि जे करे बंदि थियो हिन वक़्तु बि तमामु घणी खोट आहे हाणे शाइर सभु फेसबुक खे पंहिंजो जेको आहे उते वरी जेको आहे सो वाह जो हिकिड़ो वॾो जान जुड़ी थो वञे हर को ख़ुशि आहे उन वाह में उन्हनि खे उनजी तस्दीक़ करण वारो कोई बि कोन्हे को उन्हनि खे ट्रू सेंस में नकाद कोई ॾाढो सुहिणो दौर हुयो जॾहिं पाण लिखंदा हुआसीं ख़त मोकिलींदा हुआसीं वरी उनजो फीडबैक मिलंदो हुयो माण्हू ॿुधाईंदा तव्हांजो जेको आहे मैगज़ीन ऐं उहो हिकिड़ो ईअं सम्झो त अॼु त उहो तारीख़ जो हिसो थी वियो आहे जेको कुझु लिखियो बल्कि मुंहिंजी हाणे कोशिशि आहे त सोजरे ते PhD आउं करायां सोजरे जो हिकिड़ो वॾो ग्लोरियस पीरियड रहियो आहे बल्कि ॿ पीरियड आहिनि सोजरे जा नई ज़िंदगी मेहरान ऐं उन खां पोइ सोजरो बिल्कुलु 70s में ही पहिरियों हिन जो जेको आहे सो दौर आहे 70s वारो तॾहिं त असांजो ॼम बि कोन थियो हुयो तॾहिं बि ताज साहिबु उनखे हलाईंदो हुयो त एडिटर हुयो जीअं आउं वियुसि ईअं ताज साहिबु तॾहिं वियो हो सोजरे में त महता साहिबु उन्हनि जी फैमिली हूंदी उन्हनि जी तरफ़ां उहो सोजरो निकितो ऐं सरकार खे ख़बर नाहे कंहिं ॻाल्हि ते नाख़ुशि करण जे बदिले में उहो सोजरो बैन थियो तॾहिं त घणा ई रिसाला अख़बारूं बंदि थियूं इन्हनि में सोजरो बि जेको आहे सो बंदि थियो ॿियो जेको आउं सम्झां थो रेना सां हुयो सोजरे जो जेको नओं दौरु 99 में जेको सोजरो वरी ॿीहर आयो त उहो जेको दौरु हुयो उहो बि हाणे हिन वक़्तु तव्हां ॾिसो त सिंध जो जेको क्रीम उहो आहे अदबी हवाले सां उहो शाइर हुजे नक़ाद हुजे लेखक हुजे या जेको आहे सो मुहक़िक़ हुजे कंहिं न कंहिं हवाले सां जेको 2000 खां वठी 15 ताईं वारो जेको पीरियड आहे 15 सालनि वारो कंहिं न कंहिं हवाले सां सोजरे सां लाॻापियल रहियो आहे जेको हिन महिल क्रीम हिकिड़ो असांजो सिंध जो क्रीम माइंड आहे उहो कंहिं न कंहिं हवाले सां रहियो केतिरा ई नवां शाइर पैदा थिया सोजरे उन्हनि खे उत्साह ॾिनो ऐं उन्हनि खे आंदो बूस्ट कयो अॻिते आया उन्हनि जा किताब आया सॼी सिंध में मञता माणियो हाणे पंहिंजे पाण खे सोजरे जी पैदावार सम्झंदो आहियां त जॾहिं ईअं सम्झो त हिकिड़ो सोजरे जो हिकिड़ी पैदावार ऐं तव्हांजे साम्हूं वेठो आहे जंहिं पोइ उहा PhD बि कई ऐं शाह लतीफ़ ते कमु बि कयो शाह लतीफ़ ते हिकिड़ी मूंखे ख़ुशी तॾहिं थींदी आहे जॾहिं आउं शाह लतीफ़ जे हवाले सां सॼा कम ॾिसंदो आहियां
अकबर लगारी साहब या ॿिया पढ़ियल लिखियल दोस्त उहो ख़ुशि थींदा आहिनि त चवंदा आहिनि त यार भलो कमु कयो त घटि में घटि शाह साईं खे रूहानी राज़नि वारे हुन मां कढियो अथव ॿाहिरि। सही सही सही। शाह साहिबु घणो कुझु आहे पर असांजे झूननि जेको आहे सो दानेश्वरनि ऐं ॾाहनि चयो हर हिकु माना मां जेको आहे सो रूहानी राज़ कढी बीहंदा। हाणे हीअ असुल हीअ आहे पर हिन जे पोयां रूहानी राज़ हीअ आहे। रूहानी राज़ हर हिक जे पोयां रूहानी राज़। भई मूं हिकिड़ो बैत पढ़ियो, कोई अहिड़ो रूहानी राज़नि खे मञण वारो साम्हूं वेठो हुयो। बैत हुयो सोढ़ी गिटी सुपरी गुंगा थी गॾिया मुशाहिदे माण्हुनि जे कुझु ई की न सघिया निहारींदा विया निमाणा नेण खयो। मूं चयो हाणे हिन में रूहानी राज़ अलाए त कहिड़ो आहे, अलाए हू बंदो हुयो, अलाए हे ख़ुदा हुयो, छा हुयो, मूंखे त सम्झ में कोन थो अचे हिन में रूहानी राज़ कहिड़ो आहे। चई साईं तव्हां त अलाए छा था पिया चओ। आऊं कोन थो चवां, शाह साईं चयो आहे इहा जेका सो उतर ॾिनी ओत नमू सवड़ न घबरो चारई चुनीअ पोत रेणी दे मूं राति गई। कहिड़ो रूहानी राज़ आहे। सिधी सही माना आहे हुन में जेका ॻाल्हि आहे हुनजे औरत जे अहसासनि जी जेका ॻाल्हि आहे उहा करे थो सिधी सिधी हुनजे अहसासनि जी ॻाल्हि आहे। अच्छा, शाह लतीफ़ जी शाइरीअ ते जमालिया ते तव्हां PhD बि कई आहे। जी बिल्कुलु। इहो भला ख़्यालु कीअं आयो तव्हांखे त PhD शाह लतीफ़ जी जमालियात ते ई कजे? असल में PhD जे हवाले सां मूं जीअं चयो न त ताज साहिबु मूंखे उत्साह ॾिनो त तव्हां PhD कयो ऐं कराची यूनिवर्सिटी वियुसि। डॉक्टर आबिद मज़हर साहिबु हाणे रिटायर करे विया आहिनि। पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी कराची यूनिवर्सिटी मुना उस्ताद सां थी। उते ई मैडम ख़ुर्शीद अब्बासी उहा चेयरपर्सन हुई, हुन सां मिलंदा चई त हे दोस्त आहे, शाइर आहे, लेखक आहे ऐं इहो PhD करणु थो चाहे। इतफ़ाक़ सां थींदो मुंहिंजे जेको आहे सो एकेडमिक कैरियर में ईअं रहियो आहे त 6हें दर्जे में आयासीं, अधु निसाब पढ़ी वियासीं, ओचितो सर्कुलर आयो त निसाब मटिजी वियो, किताब तब्दील थी विया, जेके पढ़ियासीं उहे विया। वरी आयासीं मैट्रिक में त निसाब तब्दील थी वियो। इंटर में आयासीं तॾहिं बि कुझु न कुझु अहिड़ो थियो। त जॾहिं PhD जे लाइ दाख़िला वठण जे लाइ आउं वियुसि त चयूं त पुराणो पैटर्न तब्दील थी वियो आहे, हाणे नयूं दाख़िलाऊं जेके थींदियूं NTS टेस्ट वसीले थींदियूं, टेस्ट वरिती वेंदी ऐं जेके क्वालिफाई कंदा उन्हनि खे बाक़ाइदे क्लास वठणा पवंदा, साल जो जेको आहे सो कोर्स वर्क हूंदो, उहो जेके पास करे विया उहे थीसिस लिखी सघंदा, ॿिया न लिखी। इन खां अॻु में थींदो छा हुयो, तव्हां जेकॾहिं PhD जा ख़्वाहिशमंद आहियो वञो कंहिं उस्ताद वटि, उनखां पुछो त तव्हां मुंहिंजा गाइड थींदा। हू जेकॾहिं गाइड थियण जे लाइ एग्री करे थो त तव्हां सिनेप्सिस ठाहींदा हुया, हिकिड़ो खाको ठाहींदा हुया, उनखे उहो ओके कंदो, चेयरमैन फॉरवर्ड कंदो, यूनिवर्सिटी अलाउ करे छॾींदी, तव्हां वञी कमु कयो। असां जॾहिं वियासीं त चयूं हाणे इहो प्रोसेस ख़तमु थी वियो आहे। पहिरीं बेज असांजी हुई जंहिंमें इहो प्रोसेस ख़तमु थियो ऐं नए हिकिड़े जेको आहे सो हायर एजुकेशन कमीशन जे तरफ़ां नवां डायरेक्टिव्स आया त भई हाणे जेका थीसिस थींदी उहा ईअं थींदी, बल्कि MPhil जो नालो तब्दील करे MS रखियऊं, मास्टर ऑफ स्टडीज़, बजाए मास्टर ऑफ फिलोसॉफी जे मास्टर ऑफ स्टडीज़ नालो रखिजी वियो, नओं पैटर्न तयारु थी वियो। असां मिस्किन माण्हू ॻोठनि जा पढ़ियल, बहरहाल उन्हनि जेका बि टेस्ट उन्हनि वरिती उनखे मूं क्वालिफाई कयो। ऐं हिकिड़ी ख़ुशी जी मूंखे तॾहिं थींदी आहे त जॾहिं शेयर कंदो आहियां, जॾहिं वियुसि त आउं अकेलो टेलीफोन ऑपरेटर, मूंसां गॾु जेका तक़रीबन घणा सिंधी अदब जा उस्ताद हुया, को लेक्चरर आहे, कोई असिस्टेंट प्रोफेसर आहे, कोई यूनिवर्सिटी में, कोई कॉलेज में, आउं अकेलो ऑपरेटर हुननि में वियुसि। त जे पढ़ाइनि, छाकाणि त लिखणु पढ़ण सां त पंहिंजो तालुक़ु रहियो शुरू खां वठी, जेके शयूं पढ़ाई में उहे त जहिड़ो कर अॻु ई पढ़ियल हुयूं। त मूं सुठनि नंबरनि सां उहो क्वालिफाई कयो ऐं पंहिंजी 40 शागिर्दनि जी बेच में पहिरीं सभ खां पहिरीं PhD मुंहिंजी थी, मुकमिल जेका सो पहिरीं PhD मूं कई पंहिंजी बेच में। त जमालियात ते कमु करण जो इरादो तॾहिं थियो, असांखे जेको आहे सो कोर्स वर्क पढ़ाया पिया जंहिंमें जदीद इल्म बि हुया ऐं ॿिया मामला बि हुया। त उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में साही वठी वठो त पोइ साही वठूं था ऐं हिन ॻाल्हि खे त कंटिन्यू कंदासीं। वञो केॾा बि न नाज़रीन, असां सां गॾु रहिजो। शाह लतीफ़ जी जमालियात ते पाण ॻाल्हायूं पिया, PhD कई आहे डॉक्टर शेर मेराणी साहिबु, कम जूं ॻाल्हियूं अॼु थियनि पियूं। वञो केॾा बि न, कलाखेतर ॾिसंदा रहिजो, मोटूं था नड़ी साईअ खां पोइ। कलाखेतर में नंढड़ी साईअ खां पोइ वरी अव्हांखे भलीकार चऊं था। डॉक्टर शेर मेराणी अॼु असांजो महिमान आहे। शाह लतीफ़ जी जमालियात ते पाण ज़िक्र कयोसीं पिए, ॻाल्हायोसीं पिए, ॻाल्हि उतां छॾीसीं, जिते छॾीसीं उतां ई ॻंढींदासीं ॻाल्हि खे, उनखां पोइ वरी ॿिया मौज़ू बि निकिरी ईंदा। आसीं तव्हां ज़िक्र पिया कयो त जमालियात ते तव्हां PhD कई। हा, असल में छा आहे त जेको कोर्स वर्क असांखे पढ़ायो पियो हुयो उन में हिकिड़ो सब्जेक्ट हुयो मॉडर्न ट्रेंड्स एंड थ्योरीज़ ऑफ लिटरेचर, अदब जा नवां नज़रिया ऐं लाड़ा।
त उहे लाड़ा असांखे डॉक्टर गफूर मेमन साहब पढ़ाईंदो हुयो। सही। उन्हनि में लाड़नि में जिथे मॉडर्निज़म, पोस्ट मॉडर्निज़म, साख़्तियात, पसे साख़्तियात, स्ट्रक्चरलिज़म, नेचुरलिज़म ऐं इलाही उन्हनि में हिकिड़ो जेको आहे सो एस्थेटिज़म हुयो, यानी जमालियात। जमालियात खे जॾहिं मूं पढ़ियो ऐं त डॉक्टर साहिब सां मूं मशवरो कयो ऐं जमालियात ते कमु कयां, ऐं चाहियां थो त जमालियात ते कमु कयां ऐं उनखे अप्लाई कयां शाह साईं जी शाइरी ते। त डॉक्टर साहिबु चयो बिल्कुलु तव्हां ठाहियो मसौदो, इहो खाको ठाहियो। मूं उहो खाको ठाहियो ऐं उनखां पोइ उनजी अप्रूवल मिली ऐं पोइ मूं कमु कयो ऐं मूंखे सिंधीअ में किताबनि जी ॾाढी खोट महसूसु थी। जमालियात ते मुंहिंजे किताब अचण खां अॻु में सिंधी, पूरी सिंधी ॿोली में जमालियात ते को हिकिड़ो किताब मौजूदु कोन हुयो। अच्छा। अंग्रेज़ी में जाम किताब हुया, उर्दू में बि कुझु किताब हुया, सिंधी में कोई बि किताब कोन हुयो। सही। त उन हवाले सां मूंखे थोरी दिक़त थी, पर लाइब्रेरियूं साम्हूं हुयूं। कराची यूनिवर्सिटी तमामु घणी वॾी लाइब्रेरी आहे ऐं हिकिड़ी उते जेका आहे सो डिजिटल लाइब्रेरी बि आहे, दुनिया जहान जे किताबनि ताईं दस्तरस आहे। उन्हनि जी मदद, उस्तादनि जी रहनुमाई ऐं उन सां जेको आहे सो मूं जमालियात ते कमु करे वरितो। सही सही। अॼुकल्ह जेका अदब जी सूरत हाल आहे मौजूदु आहे, चूंडूं बि थियनि पियूं ऐं वरी गर्मा गर्मी बि लॻी पई आहे, इन हवाले सां कुझु शेयर कंदो? हा बिल्कुलु। असल में छा आहे त कुझु शयूं जेके आहिनि, इहो सिर्फ़ु असांजो ॾोह कोन्हे को, आलमी अदब में बि इहा ई सूरत हाल आहे। जॾहिं उतां जा ख़बरनामा ॾिसूं था पिया, लाड़ा ॾिसूं था पिया, गर्मा गर्मी जहिड़ी हिते आहे, हिते एतिरो त मारामारी त कान्हे, यूरोप में त मारामारी बि थींदी रही आहे। उहो अदबी हवालनि सां घणा तवील बहस बि थिया आहिनि। जेका वॉल्टियर जहिड़ो माण्हू, उहो 2-3 दफ़ा अदबी महफ़िलुनि मां ज़ख़्मी थी मोटियो, रतु हाणींदो मोटियो। आख़िर में ख़बर पई त रतु ॻाढ़ींदो एतिरो त घटि में घटि आहे। पहिरियां हैरत थींदी त भई अदीब आहिनि, हा, पर पोइ ॾिठोसीं त भई सिर्फ़ु अदब जो हिते न आहे, जिथे किथे इहो साॻियो ई हाल आहे। उर्दू वारनि वटि बि इहो ई आहे, यूरोप में बि ईअं ई आहे। सो इहो त हलणो आहे ऐं बहस थियणु खपे ऐं तनक़ीद बि थियणु खपे। न ॾिसो, सिंधी अदबी संगत जा 2-3 दौर रहिया आहिनि। हिकु त उहो शानदार दौर हुयो जॾहिं शेख अयाज़ जिन में हुयो, गोबिंद माली वारा हुया, ख़ुदि डॉक्टर तनवीर अब्बासी वारा, इहो थोरो अॻिते था अचूं, इहो दौर हुयो। इहो तमामु वॾो हिकिड़ो एक्टिव दौर हुयो सिंधी अदबी संगत जो। बल्कि ईअं सम्झो त सिंधी अदबी संगत हिकिड़ी यूनिवर्सिटी जो दर्जो रखंदी हुई, अहिड़ी यूनिवर्सिटी जेका सॼी सिंध ते फैलियल हुई, जंहिंजूं शाखूं ईअं सम्झो कैंपस जो दर्जो रखनि पियूं। उहो दौर हुयो। तव्हां रशीद भट्टी खां वेंदे जेका बि आहे हिकिड़ी सीरीज़ आहे, हिकिड़ी ग्लोरी आहे असांजी, ग्लोरियस हिकिड़ी बंच आहे अदीबनि जी, नसीम खड़ल वारा हुजनि, अली बाबा हुजे, या इहे जेको असांजो क्रीम आहे, त इहे बुनियादी तौर ते अदबी संगत सां सलाहियल रहिया। इहो हिकिड़ो आला तरीन पीरियड हुयो ऐं एक्टिव पीरियड हुयो, न सिर्फ़ु अदब जे लाइ बल्कि हुननि पॉलिटिक्स खे बि साम्हूं आंदो ऐं पॉलिटिकल हवालनि सां तमामु घणो कमु कयो। 1 यूनिट जो दौर हुयो, MRD जो दौर हुयो। इन दौरान सिंधी अदबी संगत तमामु वॾो कमु कयो, एक्टिव रोल प्ले कयो ऐं मञायईं त वाक़ई एशिया जी वॾे में वॾी अदबी तनज़ीम आहे। उनखां पोइ हिकिड़ो दौर आयो, उहो हिकिड़ो जुमूद जो दौर हुयो अदबी संगत, जंहिंजे लाइ ताज बलोच साहिबु चवंदो आहे त तक़रीबन 11 सालनि ताईं अदब ते ॼण त हिकिड़ी सिंधी अदबी संगत ते हिकिड़ी ॼण त कारी रात छांइजी वई, जेका न कोई सही माना में गॾिजाणियूं करे सघी, न को क्रिएटिव कमु करे सघी, न का परवरिश करे सघी, ऐं न ई वरी को एॾो वॾो कमु करे सघे, एक्टिव रोल प्ले करे सघे। उनखां पोइ वरी हिकिड़ो दौरु आयो अदबी संगत जो, उहो हिकिड़ो ईअं सम्झो त उहो वरी हिकिड़ो निशात सानिया हुयो, जागरता जो दौर हुयो। वरी अदबी संगत एक्टिव थी, असां पाण उन दौर जी पैदावार आहियूं, जंहिं दौर में जेका अदबी संगत जा बाक़ाइदा क्लासिस हलंदा। असां तजवीज़ पे ॾिनी, नवां जेके हुआसीं भई 15 ॾींहंनि ते हिकिड़ी हिन जी मीटिंग कयो, 8 ॾींहंनि में अचणु ॾुखियो थो थिए, पर ताज साहिब वारा चवंदा न, 15-8 ॾींहंनि में हिकु ॾींहुं तव्हांखे अदबी संगत में ज़रूरु अचिणो आहे। ऐं उते ईंदा हुआसीं त ईअं सम्झो त सिंधी अदबी संगत में जॾहिं को शेर पढ़ंदो त मूंखे यादि आहे त एॾी छिती तनक़ीद थींदी, या त जेकॾहिं उहो बर्दाश्त न आहे त शायर रोई उतां उथंदो हुयो। त मुंहिंजे शेर सां इहो थियो छा आहे त या त वरी जेको आहे सो ॾाढो हूंदो त उहो वरी अॻिते निकिरी वेंदो हिन मामलनि मां। केतिरा ई अहिड़ा हुया जेके कुझु गॾिजाणियूं आहे ऐं उनखां पोइ उन्हनि बांह कई, चए भई इहा तनक़ीद असांजे साण मथे आहे। वॾा वॾा ज़हन मुमताज़ महर, ताज बलोच, नसीर सुमरो, इमदाद सोलंगी वारा, इहे बाक़ाइदा एक्टिव्स तनक़ीद बराए इस्लाह हूंदी। ऐं छाकाणि त इहे पढ़ियल लिखियल माण्हू हुया, जॾहिं ॻाल्हाईंदा कंहिं फन पारे ते, हाणे गज़ल कंहिं पढ़ियो आहे
त गज़ल जी डेफिनेशन खां वेंदे गज़ल जा घाड़ेटा उन्हनि जो वज़न बहर फिलोसॉफी फ़िक्र ऐं उन जा मौज़ू अलाए त छा छा उनजे बहस हेठि अची वेंदो हुयो त हिकिड़ो जेको नओं माण्हू हूंदो उहो हिकिड़ो वॾो उत्साह खणी उथंदो हुयो पर हाणे उन में ज़रूरु हिकिड़ी जेका न वरी हिकिड़ो थोरो ईअं सम्झो त पंहिंजे मनसब तां थोरो पोइ ते हटिया आहियूं त वरी उमेद आहे त हिकिड़े नए अज़म सां चूंडूं थींदियूं वक़्तु बि थोरो आहे तमामु घणो जेको आहे सो तव्हां वटि बि इल्म जो ख़ज़ानो आहे ईअं खणी चवां 2013 में शालती अवार्ड बि तव्हांखे मिलियो अकेडमी ऑफ लेटर्स वारनि तव्हांखे इहो नवाज़ियो 2014 में वरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां बि तव्हांखे बहितरीनु मौक़िक़ जो अवार्ड मिलियो जेका अॼुकल्ह थिए पई जेके मुहक़िक़ अॼुकल्ह जेको कनि पिया कमु उन मां केतिरो लाभ मिले थो नई का तहक़ीक़ थिए पई या साॻियुनि ॻाल्हियुनि ते वरी वरी तहक़ीक़ थिए पई न ईअं न आहे 10% आउं चवां थो त सुठी तहक़ीक़ थिए पई 90% सुठी कोन पई थिए सही ऐं जेका 10% थिए थी ईअं सम्झो त उहो बि असांजे लाइ सुठो कुझु न कुझु छाकाणि जॾहिं खां हायर एजुकेशन कमीशन PhD ते 10,000 अलाउंस रखी छॾियो आहे PhD जो मयार किरी पियो आहे अलाए छो असांजे दोस्त सम्झनि था त PhD बि ईअं आहे जीअं BA कईसीं MA कईसीं PhD बि ईअं थी वेंदी PhD ईअं न आहे PhD हिकिड़ी बिल्कुलु दुनिया ई अलॻि आहे उते तव्हांखे शयूं ॻोल्हियूं त पवनि ई पवनि पर क्रिएट करणियूं थियूं पवनि नवां आइडिया क्रिएट करणा था पवनि हाणे जेकॾहिं तव्हां में उहे आइडिया क्रिएट करण जी कैपेबिलिटी आहे सलाहियत आहे त यकीनन तव्हांजी थीसिस उहा मान माणींदी ऐं क़बूल कई वेंदी जे न त अॼु उहे थीसिस लाइब्रेरीज़ में पयूं आहिनि जेके 40 साल आयूं हुयूं ऐं उते ई दफ़न थियूं केतिरनि असांजे महिरबान उस्तादनि पंहिंजियूं थीसिसूं लाइब्रेरी मां गुम कराए छॾियूं आहिनि त मतां को सुभाणे जो नौजवान मुहक़िक़ अची खणे ऐं ॿुधाए त उस्तादनि जा त इहे हाल हुया हाणे बिल्कुलु जेको सुठो मुहक़िक़ हूंदो जंहिं सुठो कमु कयो हूंदो उहो चाहींदो त मुंहिंजो किताबु अॻियां अचे मुंहिंजी शइ छपिजे मुंहिंजी थीसिस मूंखे डिग्री अवार्ड थी आहे 13 में ई कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां उहो मुंहिंजो किताबु छपियो ऐं 13 में ई मूंखे उहो अवार्ड मिलियो हुयो त मूं नथे चाहे मूं चयो जेको मूं कमु कयो आहे उहो साम्हूं अचे बहस थिए हुन ते जेकॾहिं आउं ग़लति आहियां त मूंखे ॿुधायो वञे जेकॾहिं दुरुस्त आहियां त एक्नॉलेज कयो सही ऐं शाइर बि आहियो सिंधी शाइरीअ ते थोरो ॻाल्हाए वठूं जदीद शाइरीअ खे कीअं था ॾिसो जदीद शाइरीअ में के नवां शाइर उभरी आया आहिनि कुझु कमु कनि पिया असल में शाइरी बुनियादी तौर ते आहे अहसासनि ऐं जज़्बनि जी ॿोली बल्कि लफ़्ज़नि जो रक़्स असांजो जेको जदीद सिंधी शाइर आहे उनजी घणाई ऐं वरी इहा साॻी ॻाल्हि कंदुसि त 90% उहे आहिनि माण्हू जेके सिर्फ़ु लफ़्ज़नि जी भञ उहे कनि था नओं ख़्याल पेश नथो नओं ख़्याल असांजो नओं शाइर पढ़े कोन थो हू चए थो बसि मूं में ई अकुल कुल आहे मूं में ई इल्म कुल आहे हाणे इल्म कुल ऐं अकुल कुल जॾहिं हू पाण खे सम्झी थो वेहे त उहो पोइ बसि हुनजी जेके काज़ी कादन जो हिकिड़ो शेर आहे बैत आहे जंहिंमें हू थो चए त इहो जेको ॾेॾर आहे उहो जेकॾहिं हिन खूह जे तरे मां निकिरी ॿाहिरि ॾिसे त आसमान जो रंग कहिड़ो आहे त हुनखे दुनिया जहान जी ख़बर पइजी वञे हुनजे ॿाहिरां आहे ई उहो खूह त उहो ई हुनखे नज़र अचे थो उन में ख़ुशि आहे त माफ़ कजो असांजो नौजवान शाइर उन अहिड़े खूह में रहे थो पियो जंहिंखे ॿाहिरीं दुनिया जी ख़बर ई कान्हे का त पर कुझु शाइर अहिड़ा आहिनि जेके न सिर्फ़ु नवां तजुर्बा कनि था नवां ख़्याल ॾियनि था के शाइर मूं अहिड़ा बि ॾिठा आहिनि जेकी पहिरियां आइडिया सोचींदा आहिनि त हिन इहा त शाइरी आहे ई कान का इहा त ईअं सम्झो त आर्ट ॿिनि तरहनि जा आहिनि हिकिड़ो त आर्ट आहे कुर्सियूं ठाहिण बि आर्ट आहे ऐं ॿियूं जेके बि टेक्निकल शयूं गाॾियूं ठाहिण बि आर्ट आहे इहो बि आर्ट आहे पर फ़नून लतीफ़ फाइन आर्ट कुझु ॿियो थो घुरे उहो तव्हां खां उहे अहसास थो घुरे जेके कंहिं शाइर जो चवणु आहे बल्कि नका जो चवणु आहे लिखो तॾहिं जॾहिं तव्हां सम्झो त न लिखियो त मरी वञिबो इहो जॾहिं हाणे इन हद ते जेको तव्हांजो जज़्बो तव्हांखे सताए पोइ जेका शइ आणींदो बल्कि शॉपिनहार जो हिकिड़ो चवणु आहे त जंहिं कैफ़ियत में शाइर लिखे थो उहा कैफ़ियत जेकॾहिं पढ़ंदड़ महसूसु न कई उन शेर पढ़ण वक़्तु त नाकाम आहे शाइर नथा वञनि हाणे ॾिसो हाणे अॼु ई मूं जेका पंहिंजे हिकिड़े क्लास में थोरी तशरीह इन ते बि कई त छा साईं थो चए त ससुई में एॾियूं कजनि उन सी जंहिंजा पुठियां होन एॾियूं कजनि उन सी ससुई मुखातिब आहे जबल सां पहाड़ सां एॾियूं कजनि उन सी जंहिंजा पुठियां होन
न त डूंगर मुंहिंजो खून मुयास त माफ़ अथई सही छो जो मुंहिंजे अॻियां पोयां कोई बि कोन्हे को सही ऐं जे तो में पंधु कंदे तूं सताईं थो पियो ऐं तो में पंधु कयां थी पई तूं सताईं थो तकलीफ़ थो ॾीं पर एतिरी तकलीफ़ उन्हनि खे ॾिजो कुझु पोयां ओही वाही थो हुजे मुंहिंजो त पोयां कोई बि कोन्हे ऐं जे हिते मरी वियसि त मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे सही सही हाणे इहा जेका दर्द जी कैफ़ियत आहे असां पढ़ण वक़्तु बि लिंग कांडारजी था वञनि सही सही त उहा हिकिड़ी छोकिरी केॾी गर्भ मां गुज़री अहिड़ो कुझु चयो हूंदो हाणे जेकॾहिं ॿियो को अहिड़ो शेर असां पढ़ूं था जेको असां ते को बि असरु कोन थो करे बसि ईअं नॉर्मल पढ़ी वियासीं दिलि मां आह न निकिती वाह न निकिती बिल्कुलु बिल्कुलु उहा जेकॾहिं आह या वाह नथी निकिरे तव्हां मां त माना शाइर नाकाम आहे बिल्कुलु बिल्कुलु उहो तव्हांजे ईअं सम्झो त सॼे ज़हनी निज़ाम में उहे ईअं पोखिजी थी वञनि सही त उहे जेकॾहिं पोखजनि नथियूं अॼुकल्ह जे नकात वटि अॼुकल्ह जे शाइर वटि लेखक वटि ॿोलीअ जो वॾो मसइलो थी पियो आहे ॿोलीअ जा मूंझारा बि तमामु घणा थी पिया आहिनि सिंधी ॿोली सही माना में हिकु त पढ़ी बि कोन थी वञे लिखी बि कोन थी वञे असांजा जेकी सिंधी शाइर अदीब आहिनि उहे बि ॿोलीअ में ई ॿिया धारियल ॿोली असल में तमामु वॾो आर्ट आहे हिकिड़ो आउं त सम्झां थो त ॿोली जो जेको बि निज़ाम आहे उहो तव्हांखे हिकिड़ी ॾोर में वठी थो हले हिकिड़ो वॾो फ़लसफ़ो पोयां रखे थी तव्हां कोन हुया तव्हांजी ॿोली मौजूदु हुई तव्हांजा आबा ॾाॾा कोन हुआ ॿोली मौजूदु हुई उन्हनि जा आबा ॾाॾा न हुया ॿोली मौजूदु हुई ॿोली वाहिद एलिमेंट आहे जेको नसलनि सां सफ़र करे थो इन वाहिद जेको एलिमेंट आहे अंसर आहे त इन खे जेकॾहिं असां पंहिंजो न कंदासीं त असां ईअं सम्झो त मदार मां टुटी वेंदासीं इन जा मामला मसइला जेके हर नए दौर सां नओं मामिलो नओं मसइलो थिए थो उनखे निबेरणो आहे हाणे जीअं अक्सर असांजा दोस्त चवंदा आहिनि त भई तव्हां मुख़्तलिफ़ जेके टेक्निकल शयूं आहिनि उन जा पंहिंजा नाला छो था ॾियो मोबाइल आहे कंप्यूटर आहे लैपटॉप आहे इन्हनि जा पंहिंजा नाला इजाद छो था कयो अक्सर असां उस्तादनि खां यूनिवर्सिटी में इहो पुछंदा आहिनि त मुंहिंजो जवाबु इहो हूंदो आहे त ठीकु आहे मोबाइल आहे इंटरनेट सभु कुझु इहो आहे पर हिकिड़ो जवाबु ॾियो त जॾहिं पुटु तव्हांजो ॼमे थो धीअ तव्हांजी ॼमे थी नालो तव्हां रखंदा आहियो की ॿियो रखंदो आहे जॾहिं इंटरनेट असां इजाद ई कान्हे कई जंहिंजी इजाद कयल आहे हुनखे हुनजो नालो रहण ॾियो नालो न मटायो हू कंप्यूटर हुनजो इजाद कयल आहे ऐं आईपोड आईफोन हुननि जो इजाद कयल आहे उन्हनि खे तव्हां नई शइ ठाहियो नालो ॾियो न बाक़ी नालनि खे मटाइण खां सवाइ ॿियो ॿोली ते कमु थियणु खपे ॿिया मामला ॿिया इल्म जेके आहिनि उहे डिलीवर थियणु खपनि नवां तर्जुमा थियणु खपनि ॿोली खे शाहूकार करणु खपे ॾाढो सुहिणो ॻाल्हायो पई तव्हां ऐं वक़्तु हमेशह जीअं अॼु बि वेही वियो वक़्तु गुज़री वियो कम जूं ॻाल्हियूं रहिजी वियूं वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु तव्हां अची तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं इनशाला वरी कंहिं वेझड़ वारे प्रोग्राम में वरी तव्हांखे गुज़ारिश कंदासीं तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु वरी ॾिजो त जीअं तव्हां मां के ॻाल्हियूं असां बि पुराए वठूं नाज़रीन डॉक्टर शेर मेरानी साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं अॼु ॿोलीअ जे मूंझारनि ते पाण ॻाल्हायोसीं शाह लतीफ़ जी जमालियात ते पाण ॻाल्हायोसीं सिंधी शाइरीअ ते जदीद शाइरीअ ते बि पाण रोशनी विधीसीं उमेदु आहे त तव्हांखे अॼोको प्रोग्राम यकीन वणियो हूंदो इनशाला ईंदड़ हफ़्ते वरी कला जे कंहिं कोह नूर सां गॾिजी इन प्रोग्राम खे सेबतो कंदासीं इन प्रोग्राम खे सुहिणो बणाईंदासीं इरशाद जागीरानी अमां खां मोकिलाए थो पंहिंजो ख़्यालु रखिजो अला भाई।